बाबा नबी साईं जी तरबियत कंहिं कई? साईं जन अञा अमर जे पेट में हुया त अबू अब्दुल्ला फौत थी वियो। 4 सालनि जा थिया त मां आमिना बि फौत थी वई। 6 सालनि जा थिया त ख्वाजा अब्दुल मुतलिब बि फौत थी वियो। साईं जन जी उमिरि मुबारक 8 साल थी त साईं जन बकरियूं चारण शुरू कयूं। सचो सुभान अल्लाह। बाबा बकरियूं चारण बि नबी साईं जी सुन्नत। 8 साल या ॿार जे पढ़ण जी उमिरि। असांजा बुज़ुर्ग पुराणा उस्ताद चवंदा आहिनि त ॿार 8 सालनि जो थिए त पोइ मदरसे में दाख़िल कयसि या स्कूल में। हाणे त 3 सालनि जो आहे त हल बाबा स्कूल। पंहिंजी जान पिया छॾाइनि त मास्तरनि ऐं मास्तराणियुनि जे ॻिचीअ में हुजे। भली उमिरि 8 साल। 8 सालनि ताईं हाली हुनजी तरबियत पीउ मां कनि, हाली आज़ादीअ जो मज़ो वठनि, कुझु घुमनि फिरनि, कुझु रांदि रूंद। 3 सालनि जी उमिरि में स्कूल मोकिलींदो, पाबंदी कंदो, इहे वॾा थींदा त चरिया थी वेंदा। साईं जन जी उमिरि मुबारक 8 साल थी त मुंहिंजे नबी बकरियूं चारण शुरू कयूं। सुभान अल्लाह। ऐं तव्हांखे ख़बर आहे धनार सॼो ॾींहुं जंगल में हूंदो, शाम जो थकिजी ईंदो, बकरियुनि खे वाड़ में वाड़े अची आराम कंदो। नबी साईं शाम जो बकरियुनि खे वाड़े करे आराम फरमाईंदा हुआ। न त अॻे कचहरियूं थींदियूं ओताकुर में, वॾड़ा वेहंदा, महिमान ईंदा, पोइ नज़ीर थींदा, पोइ पहाका थींदा, पोइ अजीब अजीब नुक्ता ॿुधाईंदा, उन्हनि मां बि सबक मिलंदो। हाणे तो इहे कचहरियूं वयूं वञूं, हाणे इहा मोबाइल आई आहे, 4 ॼणा ओताक में वेठा आहिनि, सभिनी जो पंहिंजो मुंहुं, ॿाहिरि को माण्हू ईंदो चवंदो सभु चरिया वेठा। साईं जन जी उमिरि मुबारक जॾहिं 40 साल थी, सुभान अल्लाह, अल्लाह ताला नबी साईं जी ज़िंदगी खे आसमान सां तशबीह ॾिनी आहे। अल्लाह साईं फरमायो फरजिल बसर हल तरा मिन फुतूर सुम्मा रजिल बसर करतैन यनक़लिब इलैकल बसर खासियन व हुव हसीर। रब फरमायो आसमान ॾे निहारियो, हिकु दफ़ो निहारियो, 2 दफ़ा निहारियो, 100 दफ़ा निहारियो, 1000 दफ़ा निहारियो, कुरान तो फरमा तव्हांजी नज़र थकिजी पवंदी, पर मुंहिंजे आसमान में को ऐब तव्हांखे ॾिसण में न ईंदो। बग़ैर थंबे जे, बग़ैर थोड़ीअ जे, बग़ैर गाडर ऐं टीयर जे, गुंबद जे सूरत में तव्हांजे मथां बीठो आहे। कई साल गुज़री विया, न मरमत जी ज़रूरत, न टेक जी ज़रूरत, न रोगन फिटो आहे। अल्लाह साईं फरमायो जीअं आसमान बग़ैर थंबे जे, बग़ैर थोड़ीअ जे, बग़ैर गाडर ऐं टीयर जे, गुंबद जे सूरत में तव्हांजे मथां बीठो आहे, क़यामत ताईं सॼी काइनात आसमान मां फ़ाइदो पई हासिल करे। ईअं मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़िंदगी भी बेअब अथव। सचो सुभान अल्लाह। मुंहिंजे महबूब जी बचपन खे ॾिसो, जवानीअ खे ॾिसो। मुंहिंजे सोने नबी जे ओड़े पाड़े वारनि खां पुछा कयो, पंहिंजनि खां पुछा कयो, परावनि खां पुछा कयो, दोस्तनि खां पुछा कयो, दुश्मननि खां पुछा कयो। दुश्मन भी तव्हांखे ॿुधाईंदो त मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो सचार, मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो सोनो काइनात में न। जीअं आसमान बेअब, ईअं असांजे सोने नबी जी ज़िंदगी भी बेअब अथव। असांजो सोनो नबी भी बग़ैर उस्ताद जी तरबियत जे, बग़ैर अब्बे जी तरबियत जे, बग़ैर अम्मा जे तरबियत जे, बग़ैर के मुर्शिद जे तरबियत जे सॼी काइनात जो उस्ताद लॻो पियो आहे। क़यामत ताईं पूरी काइनात मोहम्मद मुस्तफ़ा जो फैज़ पई हासिल। दुश्मननि भी मञो। अबू जहल हुयो बैतुल्ला जो तवाफ़ पियो करे, हुनजो दोस्त भी हुन सां गॾु।
मुंडो मुंडरे सां मिलाए करे तवाफ तो उन दोस्त रईस अबू जहल खां पुछा कई रईस ॾे हवाल हिते हिकु नबी पैदा थियो आहे उनखे सुञाणींदो अबू जहल चयो मुंहिंजे साम्हूं मोहम्मद ॼाओ मुंहिंजे साम्हूं जवान थियो मुंहिंजे साम्हूं ख़दीजा सां शादी कयईं मां हुनजे पीउ खे सुञाणा थो ख्वाजा अब्दुल्ला जो पुटु आहे मां हुनजे ॾाॾे खे सुञाणा थो ख्वाजा अब्दुल मुतलिब जो पुटु आहे भला ॾे हवाल इहो मोहम्मद सचो आहे या कूड़ो आहे त इहो ज़ालिम अबू जहल बैतुल्ला जे साम्हूं पंहिंजे दोस्त खे थो चए यार 40 सालनि जी ज़िंदगी में मोहम्मद मुस्तफ़ा कॾहिं माण्हुनि ते कूड़ कोन ॻाल्हायो आहे त अलाह ते कूड़ कीअं ॻाल्हाईंदो जेकॾहिं पुछा थो करीं त मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो सचार मको मदीनो त पंहिंजे जाइ ते पर सॼी काइनात में मोहम्मद जहिड़ो सचो तोखे न मिलंदो ज़ालिम पोइ मञी चवंदो पोइ मुस्लमान चवंदो चई बसि इहा असांजे सरदार जो मसइलो आहे जेकॾहिं मुस्लमान थींदुसि त पोइ हर ॻाल्हि मोहम्मद मुस्तफ़ा जी मञणी पवंदी पोइ असांजी सरदारी त वई बसि ज़िद इन ॻाल्हि मञीदा इंडिया जो हिकिड़ो जर्नल आहे पूरो अधु कलाक नबी साईं जे शान में तकरीर कई अथई वाणियो त मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो बाअखलाक मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो इंसान दोस्त मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो सचार मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो सोनो न पैदा थियो आहे न क़यामत ताईं पैदा थियो असांजे कंडियारे जे लाइब्रेरी में हिकिड़ो किताब पियो आहे साईं मोहम्मद कासिम फरमायो वाणे जो लिखियल आहे नबी साईं जी सीरत ते लिखियल 200 सिफ़नि अमर ॾिनो लाल वाणियो वाणे नबी साईं जी सीरत ते किताब लिखियो आहे असांजो मौलवी मोहम्मद रमज़ान फुल पोटो हुन किताब लिखियो आहे प्यारो पैगंबर परावन जे नज़र माना परावन बि असांजे सोणे नबी खे मञियो आहे परावा बि मञनि पिया बाबा तवजो हेॾे कयो इंशाअल्लाह सभिनी जी ज़ियारत थींदी